बैलेट एंड रोड इनिशिएटिव ऐं सी पैक खे 10 साल मुकम्मल थी चुका आहिनि। BRI तरक्की ऐं खुशहाली जो मनसूबो आहे। बैलेट एंड रोड जी आइडिया ते सदर शी जिनपिंग खे वाधायूं ॾियां थो। चीन जे तरक्याती मॉडल्स मां घणो मुतासिर आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो बीजिंग में बैलेट एंड रोड फोरम खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अवामी सतह ते राब्तनि ऐं मुआशी तरक्की खे BRI सां हथी मिली। सी पैक तहत पाकिस्तान में 8000 मेगावाट बिजली पैदा थी रही आहे। पाकिस्तान अबाबिल वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR मौजूद मिसाइल सिस्टम जो मक़सद खिते में स्ट्रेटेजिक इस्तेहकाम खे वधाइणु आहे। वेपन सिस्टम लॉन्चिंग खे चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, स्ट्रेटेजिक प्लानिंग डिवीज़न ऐं स्ट्रेटेजिक फोर्सिस कमांड जे सीनियर ऑफिसरनि, साइंसदाननि ऐं इंजीनियर्स चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी पारां कामयाब तजुर्बे में सहकार से समूरनि माण्हुनि जी टेक्निकी सलाहियत, मेहनत, अज़म जी वाखाण सदर, वज़ीर आज़म ऐं फ़ौजी सरबराहनि पारां बि कामयाब तजुर्बे ते वाधायूं। इसराइल जी फ़लस्तीनियुनि ते वहशियाणी बमबारी जारी। गज़ा जे अस्पताल ते बमबारी सबबि 800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 600 खां वधीक ज़ख़्मी। केतिरनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई थी वञे। सऊदी अरब, तुर्की, ईरान, फ्रांस ऐं कैनेडा जी गज़ा जी अस्पताल ते बमबारी जी मज़म्मत। आलमी बिरादरी जो दबाव बावजूदि इसराइल पारां अस्पताल ते हमले जी ज़िम्मेवारी क़बूल करण खां इनकार। इल्ज़ाम फ़लस्तीनियुनि ते लॻाइण जी कोशिश। मीडिया इसराइली दावा खे कूड़ो करार ॾेई छॾियो। अमरीकी सदर जो बाइडन इसराइल के दौरे ते लबे पहुची वियो। जो बाइडन इसराइली वज़ीर आज़म बिन्यामीन नेतन्याहू सां मुलाक़ात करे ज़िंदगी सूरत हाल जो जाइज़ो वठंदो। अमेरिकी सदर गज़ा ते इसराइली हमले जे नतीजे में थियल जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त अमरीका शहरियुनि जी ज़िंदगियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ वाज़े तौरु बीठो आहे। अमेरिकी क़ौमी सलामती टीम खे गज़ा में इस्तेमाल हमले जी ॼाण वठण जी हिदायत कई आहे। रूस गज़ा जे अस्पताल ते इसराइली बमबारी खे ॾोह ऐं गैर इंसानी फ़ैल करार ॾेई छॾियो। रूसी परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त जेकॾहिं इसराइल हमले में मुलवस नाहे त उन जो सैटेलाइट तस्वीरूं लाज़मी जारी कयूं वञनि। विच ओभर में तेज़ी सां फैलजंदड़ सूरत-हाल ख़िते खां ॿाहिरि पहुची चुकी आहे। हीउ आलमी पैमाने ते हिकु वॾो बहिरान आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पारां गज़ा जे अस्पताल ते इसराइली बमबारी जी मज़म्मत। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त अस्पताल खे निशानो बणाइण गैर इंसानी फ़ेल आहे, छो त आलमी इंसानी क़ानूनी अस्पतालुनि ऐं तिबी अमले खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे थो। आलमी बिरादरी तशद्दुद रोकण लाइ तकड़ा क़दम खणे ज़िम्मेवारनि जो एहतसाब करे ऐं इसराइल खे बेगुनाह फ़लस्तीनियुनि जे क़त्ले-आम खां रोके। PPI मुस्लिम लीग नून जी गज़ा जे अस्पताल ते इसराइल जी बमबारी जी मज़म्मत। नून लीग जे सदर मरियम नवाज़ चवे थी गज़ा में जेको कुझु थियो उहो ज़ालिमाणो, वहशियाणो ऐं गैर इंसानी अमल आहे। दुनिया इसराइल जे ज़ुल्म ते अखियूं बंदि नथी करे सघे। ज़िम्मेवारनि जो एहतसाब थियणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो इसराइल जो अस्पताल ते हमलो पूरी इंसानियत लाइ शर्म जो मक़ाम आहे। अस्पताल ते हमलो फ़लस्तीनियुनि जी शहादत इसराइली बर्बरियत जो खुलियल सबूत आहे। सकते हैं और अगर गुजारा नहीं कर सकते हैं तो अपना गला क्यों काटेंगे। कोई भी धांधली नहीं करेगा, सब टप्पे मारेंगे तो तीर पर मारेंगे। अवाम के लिए मारेंगे, हक के लिए लड़ेंगे, सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका।
कारसाज़ सानह जी सोरी बरसी शहीदन खे साले सवाब ऐं ख़राज अक़ीदत पेश करण लाइ सिंध समेत मुल्क जे हर ज़िले में क़ुरान ख़्वानी ऐं दुआउनि जूं तक़रीबूं थी रहियूं आहिनि। पीपी कराची तरफ़ां बिलावल हाउस आरो जलसे जूं तयारियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कारसाज़ सानह जी 16वीं वरसी के मौके ते गढ़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदन के मज़ार ते जियालन की हाज़िरी। क़ुरान ख़्वानी पीपी लेडीज़ विंग के मरकज़ी सदर ऐं अॻूणे MPA फरियाल तालपुर जी गढ़ी खुदा बख्श भुट्टो जी आमद फरियाल तालपुर शहीदन के मज़ारन ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातिहा ख़्वानी कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां कारसाज़ सानह जे शहीदन खे ख़राज अक़ीदत पेश। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 18 अक्टूबर शहीदन जी क़ुर्बानी बहादुरी ऐं वफ़ादारी जी तारीख़ आहे। कारसाज़ सानहो विसारण जोॻो नाहे। शहीदन जी क़ुर्बानी ज़ाया न थींदी। 18हीं तरमीम जमहूरियत जे शहीदन जी जदोजहद जो समर आहे। पाकिस्तान खे मुकमल फलाही रियासत बणाइण ताईं जमहूरियत जे शहीदन जे खून जा कर्ज़ी रहंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कारसाज़ सानह जी 16वीं वरसी के मौके ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कारसाज़ सानह जे शहीदन पंहिंजूं हयातियूं कुर्बान करे तारीख़ रक़म कई। पाकिस्तानी क़ौम जमहूरियत ख़ातिर हर ॾुखियाई जो मुक़ाबिलो करण ऐं खटण जो अज़म रखे थी। असां कारसाज़ सानह जे 180 शहीदन के ख़राज अक़ीदत पेश कयूं था। पीपल्स पार्टी तरफ़ां शहीदन जे ख़ानदाननि सां एके जो इज़हार ऐं सलाम पेश करियां थो। पीपी अॻवान शर्जिल इनाम मेमण पारां कारसाज़ सानह जे शहीदन खे भेटा पेश। शर्जिल इनाम मेमण चवे थो पीपी जे लीडरनि ऐं कारकुननि मुल्क क़ौम ऐं जमहूरियत लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कारसाज़ सानह में कारकुननि खे शहीद बीबी सां मुहबत ऐं वफ़ादारी जे करे शहीद कयो वियो। अॼु उन्हनि शहीदनि जो ॾींहुं आहे जिन पंहिंजो रतु ॾेई मुल्क में जमहूरियत जो ॾीओ रोशन कयो। शहीद भुट्टो खां वठी अॼु ताईं असांजी तारीख़ शहादतुनि सां भरियल आहे। क़ौम खे सदाईं आमदीअ जे ऊंदहि मां कढी जमहूरियत जी रोशनी में आणण वारी पीपी आहे। पीपी अॻवान सईद गनी जी कराची में आज़म बस्ती कब्रिस्तान में कारसाज़ सानह जे शहीदन जी क़ब्रनि ते हाज़िरी। फातिह ख़्वानी सईद गनी जो चवणु आहे त जमहूरियत जी बहाली लाइ पीपी क़यादत ऐं जियालन वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां अॼोकी ताज़ियती जलसे खे फ़लस्तीनियुनि जे नाले सां मंसूब कयो आहे। फ़लस्तीनियुनि ते बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े पैगाम ॾिनो आहे त पाकिस्तान अवाम ऐं पीपी मज़लूम फ़लस्तीनियुनि सां गॾु आहे ऐं रहंदी। मुस्लिम लीग नून जे क़ाइदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। नवाज़ शरीफ़ दरख़्वास्त में इस्तदा कई आहे त हू केसिस खे मुंहुं ॾियणु चाहे थो। अदालत ताईं पहुचण लाइ गिरफ़्तारी खां रोकियो वञे। लाहौर हाई कोर्ट नून लीग अॻवान हनीफ़ अब्बासी खे एफिड्रेन कोटा केस में बरी करे छॾियो। जस्टिस आलिया नीलम की सरबराही में बरुकनी बेंच अपील ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत हनीफ़ अब्बासी जी एफिड्रेन केस में उम्र कैद की सज़ा ख़िलाफ़ अपील मंज़ूर कंदे सज़ा खे कलअदम करार ॾिनो।
सिंध हाई कोर्ट गुम थी वियल 11 माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ JITs ऐं टास्क फोर्स खे कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। लाॻापियल इदारनि खां 4 हफ़्तनि में अॻभराई रिपोर्ट तलब। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो रिमार्क्स ॾिना आहिनि त लॻे थो गुम थी वियलनि जा ख़ानदान बेवस आहिनि। अदालत उन्हनि जी आख़िरी उम्मीद आहे। गुम थियल माण्हुनि खे ॻोल्हण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी मातहत इदारनि खां रिपोर्ट्स वसूल करे अदालत में पेश करे या पाण हाज़िर थी वज़ाहत पेश करे। कराची में बंगले ते मुबैना तौर ज़्यादती बाद क़तल कयल नींगरी जो लाश उबावड़ो पहुचायो वियो। उबावड़ो वासण नींगरी सोनिया पठाणी जो लाश ॻोठ साबू खान पठाण में घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो। गुज़िरियल ॾींहुं गुलशन इकबाल जी जमाली कॉलोनी में बंगले अंदर कम कंदड़ नींगरी सोनिया बेहोश थियण बाद अस्पताल में दम ॾिनो। अज़ीज़ भट्टी थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। का बि गिरफ़्तारी अमल में अची न सघी। मदे जी वेझो कच्चे में खूनी तकरार तां मारिजी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी छांव में तदफ़ीन। गुज़िरियल ॾींहुं ताजोदेरो में कल्होड़ा जूणे जा खूनी तकरार तां 6 ॼणा मारिजी विया हुआ। मारिजी वियल जूणे जा बिरादरी जे नज़र मोहम्मद सुभान, अब्दुल करीम, शोएब समेत 5 ॼणनि जी जनाज़े नमाज़ ॻोठ डिघपुर में अदा कई वई। मक़तूल नादिर कल्होड़ो जी जनाज़े नमाज़ ॻोठ रमज़ान कल्होड़ो में अदा कई वई। इलाइक़े में सोग जूणे जा धुर जे 5 ॼणनि जा मढ़ अबाणे कब्रिस्तान पीर सालिह शाह में कल्होड़ा धुर जे मक़तूल जो मढ़ पीर अबूड़ो कब्रिस्तान में दफ़नायो वियो। कुंभ भरसा ॻोठ गुल मोहम्मद ॼामड़ो में हथियार बंदनि हथां शहीद थियल ASI अमीर बख्श सूढड़ो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी। पुलिस पारां 5 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जा इत्तला। भान सईदाबाद में सिम नाले लॻ इंडस हाईवे ते कांटे अॻियां ट्रक न रोकण ते हथियारबंदनि जी फायरिंग। ट्रक खे गोलियूं लॻण सबबि टायर बर्स्ट थियण खां पोइ कल्टी। ड्राइवर ऐं क्लीनर ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। वाक़े ख़िलाफ़ ट्रक ड्राइवरनि जो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो। रोड ब्लॉक मुज़ाहिरीन जो चवणु आहे त इंडस हाईवे ते गैर क़ानूनी कांटो क़ाइमु करे ज़बरदस्ती भत्तो उगाड़ियो पियो वञे। कांटे वारनि निजी हथियारबंद विहारिया आहिनि जेके गाॾियुनि ते फायरिंग कनि था। फायरिंग वारे वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। गढ़ी यासीन वेझो कोरे जा लाड़े वटि हथियार बंदनि जी रखण पुलिस जे अहलकारनि ते फायरिंग में अहलकार मौजाने तौर बची विया। गोली लॻण सबबि कार जा शीशा टुटी पिया। हथियार बंदनि कार में सवार रखण थाने जे ASI नुसरत अली जखरो ऐं ॿियनि अहलकारनि ते फायरिंग कई। ASI मौजूदु सरकारी कम सां शिकारपुर वञी रहिया हुआसीं त 4 अणॼातल हथियार बंदनि क्लाशन कोर्ट जा बस्ट हया। जरवार वेझो हिकु हफ़्तो अॻु क़तल थी वियल पोरियत जो केस दाख़िल न थियो। 2 ॿार ऐं संदसि ज़ाल अञा ताईं गुम। ॻोठ बांधू खुश्क वासी पोरियत अब्दुल हफ़ीज़ मीराणी खे क़तल करे वाह में लोहियो वियो, जिन जो लाश काज़ी वाह मां हथायो हो। वारिसनि मूजिबि मक़तूल जी ज़ाल ऐं संदसि 2 मासूम नियाणियूं अञा ताईं गुम आहिनि। पोरियत जे कातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि ज़ाल ऐं ॿारनि खे ॻोल्हियो वञे।